अस्सलाम वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां हमेशह जे नई दुआ सां अवां जिते पुजो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो करीम रब अवां खे दा में दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे ऐं हिन वबा में अवां सभु महफ़ूज़ हुजो असां सभु महफ़ूज़ हुजूं ऐं अल्लाह पाक करे त जल्द खां जल्द इहा जेका वबा आहे उहा दुनिया मां टरी वञे। सैनिटाइज़ेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं हमेशह मां चवंदो आहियां ज़रूरु चवंदो आहियां ऐं तंहिंखां सवाइ सोशल डिस्टेंसिंग जो बि थोरो ख़्यालु रखियो वञे ऐं ख़ासि तौर ते जेको मास्क आहे उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त उनखे पातो वञे ऐं अमाज़ सां ऐं मतिलबु उनजी जेको हैत आहे सा असांजे साम्हूं अॼुकल्ह तमामु ज़रूरी आहे छाकाणि त उन सां पाण जो बि बचाव थिए थो पंहिंजो बि थिए थो ऐं ॿिए जो बि बचाव थिए थो। गुज़िरियल हफ़्ते असां गुफ़्तगू कईसीं ॿोलियुनि जे बारे में ऐं अवां जूं मुख़्तलिफ़ आरा अवां जी मिली राय तव्हांजी आई पे ऐं उन सभिनी खे कनाईंदे बहरहाल इन ॻाल्हि जो शिदत सां अहसासु थियो त असां शायदि हाणे इन ॻाल्हि खे एतिरो सीरियस कोन था वठूं त ॿोलीअ में बिगाड़ कहिड़ो पैदा पियो थो थिए। यानी उहे जेके अहल इल्म अहल दानिश आहिनि छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो बि तालुक़ु उन ई क़बीले सां आहे कलम क़बीले सां जेको तहरीर जे हवाले सां ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां कमु कंदो आहे त बहरहाल असांजा केतिरा लेखक बि शायदि इन ॻाल्हि खे ईअं एतिरो सीरियस नथा वठनि जेतिरो उन्हनि खे वठणु घुरिजे। भले इहो ॾुख जी ॻाल्हि आहे या सदमे जी ॻाल्हि आहे या फीलिंग जी ॻाल्हि आहे पर बहरहाल इहो हिकिड़ो फैक्ट ज़रूरु आहे असांखे बहरहाल महिनत ज़रूरु करणु खपे। हयात जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते ॻाल्हाइण जे लाइ असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। असांजी पूरी टीम मां महमूद मुग़ल अवां जे साम्हूं हूंदो आहे ऐं पर्सपेक्टिव में बैकड्रॉप में मुंहिंजी पूरी टीम मूंसां गॾु हूंदी आहे जेका मूंखे सजाए संवारे अवां जे साम्हूं पेश कंदी आहे त जीअं अवां ताईं मां किस्सा गो में का न का हिकायत पेश करे सघां। ख़ातून असां ज़िंदगी में जॾहिं असीं कंहिं जाइ ते पहुचंदा आहियूं न त ईअं सोचणु घुरिजे ऐं इन ॻाल्हि खे महसूस बि करणु घुरिजे त रब जॾहिं असांखे नवाज़े थो त असां रुॻो उहे न आहियूं जेके एतिरो कमायूं था। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे जेका मां अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। असीं उहे न आहियूं जेको असां लहिणो नथा जेको असांखे मिले थो। मिसाल तौरु असां सैलरीड क्लास में जेके असांखे पघारूं मिलनि थियूं दोस्तो नाराज़ न थिजो ॻाल्हायूं पिया था त असांजो कमु एतिरो कोन्हे जेतिरी असांखे पघार मिलंदी आहे। कॾहिं असां हिन ॻाल्हि ते सोचियो आहे कॾहिं असां हिन ॻाल्हि ते ग़ौर कयो आहे त जेको असांखे पैसा मिलनि था छा असां उनजी भरपूर अदायगी कयूं था? छा असां पंहिंजे ऑफिसिस खे पंहिंजे कमनि खे ओतिरो टाइम ॾियूं था जेको उन पैसे मुताबिक़ असांखे ॾियणु घुरिजे? मां इहो नथो चवां त को सभई कमु चोर आहिनि या ग़लति कमु कनि था या मतिलबु पूरो टाइम नथा ॾियनि पर छा असां रेगुलरली इन ॻाल्हि ते सोचियो आहे त असां पंहिंजे वक़्त खे मतिलबु ऑफिस खे पंहिंजे कम खे पंहिंजे पोरे खे केतिरो टाइम ॾियूं था? सोच तमामु ज़रूरी आहे छाकाणि त जेकॾहिं इहा सोच अपल नथी पवे न त पोइ शयूं हेठि मथे थी वञनि थियूं। असां मोस्टली ऑफिस लेट पहुचंदा आहियूं। इहो हिकिड़ो बायोलॉजिकल क्लॉक आहे असांजे अंदरि। बायोलॉजिकल क्लॉक छा आहे तव्हांजे अंदरि में हिकिड़ो घड़ियाल हूंदो आहे जेको ऑटोमेटिकली कमु कंदो आहे। मिसाल हिकिड़ो नंढिड़ो आहे इहो त जेकॾहिं तव्हांखे सुभाणे 7 बजे निकिरणो आहे कंहिं जाइ ते त तव्हां घर वारनि खे ॿुधाईंदो त मूंखे 6 बजे उथारिजो मां 7 बजे मूंखे कंहिं जाइ ते पहुचणो आहे। वरी तव्हां अलार्म बि सेट कंदव त मतां घर वारनि मां कंहिंखे निंड अची वञे त मां घड़ियाल सेट थो करे छॾियां। वरी तव्हांखे ॿिए खे बि चवंदव मोबाइल सेट कंदव मतिलबु तव्हां हिकिड़ी कोशिशि कंदव त मतिलबु 6 बजे ताईं तव्हां उथी वञो जीअं तव्हां डेस्टिनेशन ते 7 बजे पहुचो पोइ तव्हां पंहिंजी गाॾी पकड़ियो। पर तव्हां नोट कयो हूंदो त जॾहिं तव्हां सुम्हो था न त कलाक खां पोइ वरी अखि खुली वेंदी छा त कोन थी आहे? वरी तव्हां ॾिसंदो त अञा 3 थिया आहिनि अञा 3 कलाक पिया आहिनि। वरी तव्हां अखि वठण जी कोशिशि कंदो वरी झटके सां छा त कोन थी आहे ख़बर पई 4:45 पिया थियनि अञा 6 में देरि आहे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो त आख़िरी कलाक असीं जागी गुज़ारींदा आहियूं हालांकि घड़ियाल बि सेट हुयो टाइमर बि सेट हुयो मोबाइल ते सेटिंग बि थियल हुई ऐं तव्हां घर वारनि खे बि चयो जेके बि तव्हां जे करे इन फ़िक्र में हुया त मतां उन्हनि जी अखि बंदि थी वञे ऐं तव्हां पंहिंजी डेस्टिनेशन ते पहुची न सघो। हाणे सॼी जेका ॻाल्हि कई मूं इन करे जो बायोलॉजिकल क्लॉक असांजे अंदरि में हूंदो आहे उहो असांखे बाख़बर कंदो आहे ऐं इहा असां भले तव्हां ख़्वातीन इज़त मां बार अर्ज़ु कंदो आहियां त माफ़ी उन करे वठंदो आहियां त कंहिंजी दिलि न ॾुखो हुजे पर जेकॾहिं असांखे आदत आहे न देरि सां वञण जी त खणी असां केतिरो बि जल्दी छो न उथूं असां देरि सां ज़रूरु वेंदासीं। ऐं उन लाइ असां वटि हिकिड़ो उज़ूर हूंदो आहे बाइक ख़राबु थी वई आहे ॿार खे स्कूल छॾिणो आहे भाॼी वठणी आहे हीअ करिणो आहे हू करिणो आहे पहुचंदासीं देरि सां असां। जेकॾहिं ॿार खे मोकल आहे त बि असां देरि सां पुॼंदासीं जेकॾहिं भाॼी घर में पियल आहे त बि असां देरि सां पुॼंदासीं। ऐं इहो सिर्फ़ु इन करे थिए थो जो असांजो बायोलॉजिकल क्लॉक उन ॻाल्हि ते हिरियल आहे त असांखे 8 बजे जी जाइ ते 9:30 बजे ऑफिस पहुचणो आहे। हाणे जेको इहा जेका सॼी फीलिंग आहे उन में असांखे छो नथो अहसासु थिए त वक़्त जो हिकिड़ो भरपूर क़दुरु हूंदो आहे। असांखे जेको आउटपुट ॾियणो आहे जेको असांखे जंहिंजी असांखे पघार मिले थी जेको असां कमायूं था जेको असांखे मिले थो उनजी असां केतिरी अदायगी कयूं था इहा ॻाल्हि ॾाढी अहम आहे।
अॻे तव्हां ॾिठो हूंदो न त जीअं असां गॾु रुंग मिलंदी हुई, भाॼीअ सां गॾु तव्हां ॾिसो त फूदनो मिलंदो हुओ, मिर्च मिलंदा हुआ, सावा धाणा मिलंदा हुआ। पोइ असां उन रुंग खे ख़तमु कयोसीं, असां उनजा पैसा वठणु शुरू कया। खीरु हूंदो हो, जेकॾहिं किलो खीरु वठंदा हुओ त थी सघे थो त उज़ैद मूंखे रिकॉर्ड कंदे खिली ॾिए, मूंखे लॻे थो अधु पाउ खां या पाउ ताईं रुंग हूंदी हुई, मथां विझी ॾींदा हुआ। हाणे सोचींदो पागल माण्हू आहे छा जो माना 20 रुपए जो या 25 रुपए जो 30 रुपए जो पाउ मुफ़्त में ॾेई छॾे। मखण जा को पैसा न वठंदो हो, माखियुनि जा को पैसा न वठंदो हो, उहो दौर बि त हुयो न। हाणे ठीकु आहे, मां सम्झां थो त हाणे डिज़ाइनर्स दौरु आहे, तव्हां फट कयो था, हर शइ जी हिकिड़ी प्राइस आहे, उहो टैग लॻल आहे हर शइ खे। पर असांजी टैगिंग खे कॾहिं ॿाहिरि ईंदासीं? असां पंहिंजे पाण ते उहो टैग छो कोन था आणूं त असांखे बर वक़्तु मुनासिबु वक़्तु ऐं माना जीअं नाशा सां फरमाईंदा आहिनि न, सरतापा सरापा, मां सरापा बि आहे सरतापा बि आहे, त ईअं असां छो न मुकमिल तरह सां हिकिड़ो अक्स धारींदा आहियूं त असांखे पंहिंजो कमु पंहिंजे पूरी दयानत सां करणु घुरिजे। मां इहो अर्ज़ु न पियो कयां तव्हांखे त कोई वरी बि रिपीट कंदुसि मां, त मां तव्हांखे तव्हां बेईमानी वारे पासे वठो या हिन में तव्हां का ख़राश आणियो, पर ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू कमु करे थो उनजो मुआवज़ो उनखे पूरो जेकॾहिं वठे थो त उन मुआवज़े जो कमु उनखे पूरो अदा करणु घुरिजे। हाणे ईअं त उन मुआवज़े सां लॻापियल केतिरा ई वजूद आहिनि जेके तव्हां जी चौधारी हूंदा आहिनि। मां उन ॻाल्हि ते वापसि मोटां थो, असीं जेतिरो कमाईंदा आहियूं छा असीं उहो सभु लहिणूं था? तव्हां गौर कंदो त कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त जेका जॉब आहे उन जॉब में जेका इनकम आहे उहा घणी आहे, ओतिरी कान्हे जेतिरो कमु आहे। मन त महिरबानी उहा इन करे आहे जो असां सां माण्हू एसोसिएटेड हूंदा आहिनि, असां सां माण्हू तालुक़ में हूंदा आहिनि, असां सां माण्हू राब्ते में हूंदा आहिनि। उहे सभु माण्हू जेके असां ॾे निहारींदा आहिनि, छाकाणि त अलाह पाक असांखे ॾिनो आहे, असांखे छा निहारींदा, असांजी कहिड़ी औकात आहे, असांजी कहिड़ी हैसियत आहे, पर रब असांखे ॾिनो आहे। जेकॾहिं असां हुननि ते पुॼायूं था, को किचन भरे थो, का रंधिणे में का ॻाल्हि हले थी, किथे का शइ थिए थी, त कमाल थी वञे थो। ऐं गौर कंदा कयो, असीं जॾहिं हिकिड़ी माण्हू जी का मदद कंदा आहियूं न, त दरअसल असां हिकिड़े पूरे कहोल जी मदद कंदा आहियूं। इहा ॻाल्हि कॾहिं बि न विसारजो, बशर्त उहा जेनुअन हुजे, उहा असली हुजे, उहा ठीकु हुजे। सैयद शकील अहमद मुंहिंजे नंढनि भाउरनि वांगुरु आहे, ॿारनि वांगुरु आहे। हुनजो कारखानो हुयो चश्मनि जो। सो हू मूं ॾे आयो, मूंखे चई त मां हीउ जेको आबाई कारखानो आहे उनखे मां हाणे सेल करणु चाहियां थो, ऐं सेल इन करे करणु चाहियां थो जेको त कारोबार कोन पियो हले, कमु पोइ त स्लो थी वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको लोकेशन आहे उन ते मूंखे तमामु सुठा पैसा मिलनि पिया, त हिकिड़ो भेरो मां हिनखे विकिणी करे ऐं मां को सेटअप कयां, कुझु ॿियो वठां। त जंहिंमहिल असां पाण में ॻाल्हाए पिया, छाकाणि त मूंखे भाउरनि वांगुरु वॾे भाउ वांगुरु पीउ वांगुरु दर्जो ॾींदो आहे, त मूंखे सलाह वठणु आहे त बाबा मां छा कयां, मां हीउ विकिणां या न विकिणां। त ईअं सोचींदे त केतिरा पैसा फ़ाइदो थिए थो, केतिरा नुक़सानु थिए थो। मुंहिंजी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि निकिरी आहे त मां मुंहिंजो त तो वटि घणा कारखाने ते माण्हू कमु कंदा आहिनि, त हुन मूंखे ॿुधायो त मूं वटि 9 माण्हू कमु कंदा आहिनि। मुंहिंजो ठीकु आहे, थोरो सोचिजांइ, तूं सोच, इनखे सोचे थोरो तूं फ़ैसिलो कर। जी ठीकु आहे, उहो बि हलियो। ऐं असां हिते ई ॻाल्हि खे मतिलबु उते ई टोड़े बसि ॻाल्हि खे ख़तमु करे ईअं तकिड़ो उथी खड़े थियासीं। ॿिए ॾींहुं सुबुह साण अञा फजर जी नमाज़ हुजे न, त मूं ॾिठो त हू मुंहिंजे दर ते अची बीठो, हॉर्न ॾिनो हुन गाॾीअ जो। मूंखे चई त मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधी, हाणे मिलियासीं सुबुह साण, मां हैरान थी वियुसि, सुबुह जल्दी छा पियो करे हिते। मुंहिंजो ख़ैरियत आहे? चई न बसि तव्हां जेका ॻाल्हि कई न, मूं हुन ॻाल्हि ते गौर कयो, ऐं मूं महसूसु कयो त हीअ जेके मूं वटि 9 माण्हू कमु कनि था, इहे 9 माण्हू कोन्हनि के। जॾहिं मां हिनखे काउंट कयां थो त 50 खां मथे थी वञनि था। कंहिंजी पढ़ाई आहे, कंहिंजे स्कूल जो ख़र्चु आहे, कंहिंजी भाॼी जी भुती आहे, माना हर माण्हू पंहिंजी फैमिली पाले पियो थो। हीअ 9 माण्हू कोन्हनि के, हीअ तक़रीबन 52 माण्हू आहिनि जेके उन्हनि माना जेके 52 मां 43 माण्हू आहिनि जेके 9 माण्हुनि जे सहारे ते हलनि पिया था। अलाह साईं मूंखे सबबु ठाहियो आहे त मां उन्हनि जी मदद कयां, ऐं का ॻाल्हि कान्हे, कारोबार हली पवंदो, ऐं मां छो विकिणां, उहे 9 माण्हू केॾां वेंदा? बिलीव कंदो, यानी हुनजी अखियुनि में पाणी हो, मुंहिंजी अखियुनि में बि पाणी हुयो, ऐं उनजे 2 महीने जे अंदरि हुनजो कारोबार वरी पिकअप थी वियो। छाकाणि त ॻाल्हि उहा ई हुई त जेके नसीब सां लॻापियल माण्हू आहिनि न, जेके नसीब सां लॻापियल असां सां माण्हू आहिनि, असां जंहिंजे करे कमायूं था, उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि था। अशफ़ाक़ साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि अव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो त को टाइल जो मज़दूर हुयो ऐं बहितरीनु क़िस्म जो टाइल हणंदो हुयो, पर हुन में आदत हिकिड़ी इहा हूंदी त गोभियूं हणंदो हुओ, खणी मोकलूं कंदो हुओ। पोइ मालिक खे या जेको ठेकेदार हूंदो हुनखे ॾाढी कावड़ ईंदी त यार कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। त हिकिड़े दफ़ो हुन 2-3 मोकलूं कयूं त ॾाढी कावड़ आई, चईं हिन जा पैसा घटि करे छॾियो, त करे ॾिहाड़ी आहे न, हुन में कटियल कयोसि, नंढियूं घटि कयोसि हुनखे। सो 2 ॾींहंनि खां पोइ मोकल खां पोइ आयो त जंहिं महिल पेमेंट जो टाइम आयो त हुनखे चयूं त भाउ तुंहिंजी जेका ॾिहाड़ीअ जी जेका पैसा आहिनि से हुन घटाए छॾिया आहिनि।
कुझु कोन चयो, हले वियो। हाणे सभई हैरान थी वियो, वरी जीअं कंदो कमु तीअं कम ते अची वियो, वरी मोकलूं करे, वरी कमु करे, वरी फलाण करे। महीने ॿिनि खां पोइ न कमु त हाणे क्लास हो न हुनजो, त हुन ठेकेदार सोचियो हाणे छॾ भला, हाणे ख़ैरु आहे न, का ॻाल्हि कान्हे। चई बाबा हिनखे हिनजी साॻियुनि पैसनि ते हिनखे बहाल करे छॾ, कमु इलाही सुठो आहे। वरी वेठे वेठे ख़्यालु चङो भला हीअं करे थोरो वधाए छॾीसि, अञा हिनखे थोरो रेस ॾेई छॾ, थोरो हिनखे वधाए छॾ। हुनखे चयूं त तुंहिंजा पैसा वधी विया आहिनि, उहो बेफ़िक्रो थी माठड़ी करे, उहो जेके पैसा वधिया चई खणी हले वियो। त हुनखे उहो जेको हुनजो फॉरमैन हुयो, हुन चयो यार ॻाल्हि ॿुध, तूं अजीब माण्हू आहीं, तूं केॾी महिल पैसा घटिजनि था, तुंहिंजो मुंहं ते लकीर कान थी अचे, पैसा वधनि था, तूं ख़ुशि कोन थो थिए, इहो सिलसिलो छा आहे? चई सिलसिलो बिल्कुलु सवलो आहे, अम्मा वफ़ात करे वई, तव्हां पघार कट करे छॾी, मूं सम्झो अम्मा पंहिंजा पैसा खणी वई, ॻाल्हि ख़तमु। उन खां पोइ तव्हां उन ॾींहुं पैसा वधाया, इतफ़ाक़ सां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं पुटु ॼाओ हो, उहो पुटु पंहिंजा पैसा खणी आयो, तव्हां पघार वधाए छॾी। ख़ौफ़ ज़ात ॾियण वारी ज़ात हुनजी आहे, ॾे हू थी, असीं न ॾियण वारा न वठण वारा। पर हीअ थी सघे थो त जेकॾहिं हुन असांखे ॾियण वारनि में शुमारु कयो आहे। मां महमूद मुग़ल जेकॾहिं किथे बीठो आहियां ऐं मूंखे रब मुंहिंजी पॉकेट में एतिरो ॾिनो आहे, मुंहिंजे वॉलेट में एतिरो आहे जो मां कंहिंजी का मदद करे सघां, त मां छो न कयां? बसि इहा ई ॻाल्हि आहे। शुरू ताईं कयोसीं, पंहिंजे वक़्त खे ॾियां, पंहिंजे टाइम खे ॾियां, पंहिंजे पोरे खे पूरो ॾियां। उन खां पोइ जेके मूंसां सलाह माण्हू आहिनि, मां उनजे करे ई कमायां थो। आख़िर में आब आहे, मां शायदि जल्दी वाइंड अप करण वारा आहियां, पर प्यारो भाउ मुंहिंजो आहे नंढो अली जुल्करनैन, दुनिया जी मशहूरु तरीन माहिर नफ़्सियात में शुमारु थींदो आहे। क़िबला वालिद साहिब साईं मोहम्मद यूसुफ साहिबु कुंडरी में हुनजो वॾो कारोबार आहे पंहिंजो। अली मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई, अली यकीननि मूंखे ॿुधंदो हूंदो, अली मूंसां ॻाल्हि कई त नंढे हूंदे जॾहिं मैट्रिक वग़ैरह पास थी, अहिड़ो कुझु सिलसिलो। अली अगरि मां थोरो हेठि मथे कयां ॻाल्हि खे त मूंखे माफ़ु कजांइ। त अलीअ ज़िक्र कयो त इहो जंहिं महिल मां दुकान ते आयुसि त इलाही माण्हू पिया कमु कनि, त बाबा मूंखे बि थोरो कम ते लॻायो, त मूंखे लॻो त हीअ त हैरत अंगेज़ माण्हू आहिनि, हीअ एतिरा माण्हू छा पिया कनि, कमु ॿिनि टिनि माण्हुनि जो आहे, 7-8 माण्हू छा पिया था कमु कनि। त चई मूं बाबा सां ॻाल्हि कई, बाबा हू माण्हू इलाही आहिनि ऐं कमु थोरो आहे। चई बाबा मूंखे साईं क़िबला हाजी साहिबु, हाजी मोहम्मद यूसुफ साहिबु, अलाह करी करे रहमत करे हुननि खे लिफ्ट ई कोन कराई ॻाल्हि खे। चई मूं सम्झो शायदि फ्लूक में ॻाल्हि हेॾा हेठि मथे थी आहे। वरी 2 टे ॾींहं रखी, वरी बाबा सां ॻाल्हि कई, वरी ख़ुदि कई थोरो, बाबा हाणे एतिरा माण्हू आहिनि, इहे पघारूं पियूं हुननि जूं वञनि ऐं मतिलबु एतिरनि माण्हुनि जी ज़रूरत ई कान्हे। त चई बाबा एॾे दुरुस्त लहजे में, सख़्तु लहजे में मूंखे चयो त तूं सम्झी थो त इहो तूं जेको कुझु हेॾो तुंहिंजो एम्पायर बीठल आहे, इहो तुंहिंजे करे आहे, इहो सभु इन्हनि जे ई करे आहे। इन्हनि खे पंहिंजो हिसो ॾींदो वञु, तोखे पंहिंजे हिसे खां वधीक मिलंदो। अली अॼुकल्ह सरगुदा में आहे ऐं मूंखे खिली ॻाल्हि ॿुधाए पियो त मूं वटि 3 चौकीदार आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो चौकीदार रुॻो निंड पियो हूंदो आहे, पर वक़्त ते पघार ज़रूरु खणंदो आहे। त मां चवंदो ठीकु आहे न भई, तूं भले आहीं न, तूं पंहिंजे कम सां कमु रखंदो। ख़तनज़त मौला मूंखे दामे दरमे करमे सुखने करीम रब पंहिंजी अमान ऐं हिफ़्ज़ में रखे ऐं सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। हिकिड़ो अर्ज़ु बसि ज़हन ते तरी आयो, कॾहिं बि कंहिंखे मुलाज़िम रखो त जेकॾहिं का वॾी ग़लती नथी थिए न, त हुनखे बेदख़ल न कजो। ऐं जेकॾहिं हू जिस्मानी तौर ते कंहिं इशू में अची वियो आहे त हुनजी पघार बंदि न कजो, हुन सां गॾु हलिजो। ॾिसो करीम रब कॾहिं बि तव्हांजी पघार बंदि न कंदो। फ़ी अमान अल्लाह, इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं अल्लाह जे हवाले। ऐं रब करीम अव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।